खरी मीरभा पाणी जे हथरादू कोर्ट ते आबादकारनि जो आपाशी अमले ख़िलाफ़ मेहरान हाईवे ते एहतजाजी धरणो, ट्रैफिक मुअत्तल, इंतज़ामिया ख़ामोश, तमाशाई बढ़न। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ वकील महताब अहमद शरह, हुसैन बख्श कुबर, मुमताज़ अली सहतो, अली मर्दान शरह ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तक़रीबन 4 महीननि खां पाणी बंदि कयो वियो आहे। मीरभा पुल हली रहियो आहे। 62 माण्हुनि खे पाणी ॾिनो थो वञे ऐं नंढा आबादकार सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। पाणी जे न हुजण करे ज़मीनूं गैर आबाद लॻी पियूं आहिनि। असां मुसलसल पाणी जे हथरादू कोर्ट ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहियूं, मगर इंतज़ामिया खे हिन महिल ताईं मथे ते जूं बि नथी चिरे। असां पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं। असांजे सब्र जी ज़ंजीरनि खे न टोड़ियो त बहितर रहंदो। हिननि वधीक चयो त पाणी जे मसइले जो हल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।